कश्मीर कंदकोट ज़िले में सकाफ़ती ऐं तफ़रीही सरगर्मियुनि खे हथी ॾियण लाइ ज़िले इंतज़ामिया पारां रंगारंग कल्चरल फेस्टिवल करायो पियो वञे। गुलनि जी नुमाइश, अदबी कॉन्फ्रेंस, ड्रामा ऐं राग रंग जी महफ़िल सां सजायल हिन रंगारंग मेले में शहरी वॾी तादाद में शरीक आहिनि। उन हवाले सां वधीक तफ़सील मुश्तबा शाह ऐं फरहान मलिक जी हिन रिपोर्ट में। कश्मीर कंदकोट ज़िले में तफ़री ऐं सकाफ़ती सरगर्मियुनि खे हथी ॾियण लाइ रंगारंग कल्चरल फेस्टिवल करायो पियो वञे। ज़िले इंतज़ामिया ऐं कश्मीर आर्ट काउंसिल पारां थींदड़ हिन शानदार इवेंट जो इफ़्तिताह डिप्टी कमिश्नर मुनवर अली मिठियाणी कयो, जॾहिं त कंदकोट जे मिनी स्पोर्ट्स स्टेडियम में सजायल ही मुनफ़रिद मेलो 3 ॾींहंनि ताईं जारी रहंदो। सकाफ़ती मेले में समाजी तंज़ीमनि ऐं तालीमी इदारनि पारां स्टॉल्स लगाया विया आहिनि, जॾहिं त गुलनि जी निमाइश में रंग बरंगी गुल माण्हुनि जी तवजो जो मर्कज़ बणियल आहिनि। डिप्टी कमिश्नर मुनवर अली मिठियाणी हिन इवेंट खे कामयाब करार ॾींदे ख़ुशी जो इज़हार कयो। मां मुबारकबाद ॾियां थो त हे कश्मीर जहिड़े शहर में ऐं हुते माशाल्लाह अहिड़ा वॾा शाइर आहिनि ऐं जेको साथी सफ़र हलिया वफ़ा मुनी साहब जेको लिखियो आहे, अल्हम्दुलिल्लाह इहो हिकिड़ो तमामु घणो तोहफ़ो आहे कश्मीर, न फ़क़ति कश्मीर वासियुनि लाइ पर पूरी सिंध लाइ। ऐं हीअ हिकिड़ी इंकरेजमेंट आहे ऐं असां हिनखे अञा प्रमोट कंदासीं। असांजो जेको कश्मीर आर्ट्स काउंसिल आहे इन हवाले सां नवाज़ अली डोमकी साहब ऐं उनजी टीम आहे, मां हुनखे मुबारकबाद ॾियां थो त अहिड़ा किताब लिखंदा रहनि ऐं इंशाअल्लाह जेको मार्च जे महीने में जेको आहे जेको असांजे वालिद साहब जी जेका वर्सी आहे, बर्थडे आहे, उन हवाले सां बि असां कोशिशि कंदासीं त को हिन में नओं जेको आहे किताब जी महूरत थिए। कल्चरल फेस्टिवल में म्यूज़िक, अदबी कॉन्फ्रेंस, राग रिहाण, ड्रामा, सुगर कचेरी ऐं रांदियुनि समेत मुख़्तलिफ़ रंग शामिल कया विया आहिनि, जिन खे अवाम तरफ़ां तमामु घणो साराहियो पियो वञे। जी माशाल्लाह तमामु बहितरीनु प्रोग्राम थिए थो। 3 ॾींहंनि जो फेस्टिवल आहे जंहिंमें मुख़्तलिफ़ स्टेज ड्रामा आहिनि, 3 स्टेज ड्रामा आहिनि ऐं उनखां अलावा जेको आहे त अदबी प्रोग्राम आहिनि। उनखे अलावा महफ़िल मौसीक़ी जो प्रोग्राम आहे जेको जश्न ॿार जे हवाले सां हर साल प्रोग्राम थींदो आहे ऐं कल्ह पहिरीं निशस्त हुई, अॼु ॿी निशस्त आहे, सुभाणे 3 निशस्त थींदी ऐं अॼु जेको आहे चकरबाज़ ड्रामो थींदो जंहिंमें तमामु बहितरीनु ऐं मशहूरु अदाकार कमु करे रहिया आहिनि। कश्मीर लिटरेचर फेस्टिवल, कश्मीर कंदकोट लिटरेचर फेस्टिवल हर साल जेको आहे त कश्मीर आर्ट्स काउंसिल जे ताउन सां ऐं प्लस डिस्ट्रिक्ट गवर्नमेंट जी जेको आहे त मेज़बानी में ही तक़रीब जेका आहे मुनक़िद कई वेंदी आहे। 3 ॾींहंनि जी तक़रीब हूंदी आहे जंहिंमें मौसम बहार जे सिलसिले में गुलनि जी नुमाइश बि आहे ऐं मुख़्तलिफ़ ॿार जेके आहिनि पंहिंजे जेके तरतीब थियल पंहिंजा जेके बि आहिनि उहे शोबेजात में पंहिंजे ॾेखारनि था पिया। साइंस, मुख़्तलिफ़ स्कूल्स, हेल्थ डिपार्टमेंट ऐं उन सां गॾोगॾु जेके ॿिया इदारा आहिनि उहे बि पंहिंजे जेके आहे स्टॉल सयूं वेठा आहिनि, उते जेको आहे उहो सभु कुझु ॾेखारनि पिया। त माण्हुनि सां गुज़ारिश आहे उहे अचनि ऐं नॉलेज वठनि। इहे ई त मौक़ा हूंदा आहिनि जंहिं थ्रू माण्हू एजुकेशन वठे थो। एजुकेशन सिर्फ़ु जेके किताबनि जे अंदरि न आहे पई, एजुकेशन कंहिंसां मिलण सां, कंहिंसां जुलण सां, किथे ॻाल्हाइण सां, ॾिसण सां, जेके जानदार में नंढे में नंढा जानदार इहे सभु असांखे एजुकेट करनि था। ही तमामु हिकु बहितरीनु इवेंट आहे DCO साहब जे लाइ। हिन घुट बुट माहौल में जेको आहे सो हिकिड़े बहितरीनु प्रोग्राम मुनक़िद कयो आहे जंहिंमें असांजे कश्मीर ऐं कंदकोट आर्ट जा जेके आर्ट काउंसिल जा काफ़ी मेंबर हिन में जेका पंहिंजी परफॉर्म करे रहिया आहिनि। उनमें सुगड़ बि आहिनि। उनमें जेकी आहे DCO साहब जेका शाइरनि खे बि जेके प्रमोट कयो आहे, जेके सिंध जा शाइर आहिनि, जेके असांजे कश्मीर कंदकोट जा जेके पोइते पियल आहे। कश्मीर कंदकोट ज़िले में जिते माण्हू बदअमनी जे घेरे में आहिनि, उते अदम तहफ़ुज़ जे शिकार अवाम खे तफ़री जा मौक़ा फ़राहम करण लाइ सजायल मेलो ज़िले इंतज़ामिया जो मस्बत क़दम करार ॾिनो पियो वञे। साथी रिपोर्टर मुज्तबा शाह सां गॾु फरहान मलिक, SS न्यूज़ कंदकोट।